राणीपुर जे रूरल हेल्थ सेंटर में सेहत खाते जी हिकु ॿी लापरवाही वाइखी थी वई आहे, जिते 3 डॉक्टरनि ऐं हिकु मुलाज़िम जी महीननि ऐं सालनि खां गैर हाज़िरी जो इंकशाफ थियो आहे। पर ज़िम्मेवार इख़्तियारनि ॼण त अखियूं ॿूटे छॾियूं हुजनि। मेडिकल सुपरिटेंडेंट पारां मोकिलियल रिपोर्ट मूजिबि डॉक्टर फ़हद नूर सेप्टेंबर 2025 खां, डॉक्टर सिकंदर अली सहतो नवंबर 2025 खां, जॾहिं त डॉक्टर आयशा फुल अक्टूबर 2024 खां ड्यूटी तां ग़ाइबु आहिनि। हैरत जोगी ॻाल्हि आहे त एतिरे डिघे अरसे ताईं गैर हाज़िरी बावजूदि खेनि रोकण या संदनि ख़िलाफ़ कार्रवाई छो न कई वई। रिपोर्ट में इहो बि ॼाणायो वियो आहे त ड्राइवर ख़ुर्शीद जतोई बि अप्रैल 2026 खां मुसलसिल गैर हाज़िर आहे। पर इंतज़ामिया जी ख़ामोशी केतिरनि ई सवालनि खे जनम ॾेई रही आहे। हिकु पासे हुकूमत अवाम खे बहितर सिहत जूं सहूलियतूं फ़राहम करण जूं दावाऊं करे रही आहे, त ॿिए पासे राणीपुर जहिड़नि इलाइक़नि में इस्पतालूं अमले खां ख़ाली नज़र अची रहियूं आहिनि। डॉक्टरनि जी खोड़ सबबि मरीज़ दरबदर थियण ते मजबूर आहिनि, जॾहिं त ग़रीब माण्हू महांगो इलाजु कराइण लाइ निजी इस्पतालुनि जा चकर काटण ते मजबूर आहिनि। सवाल इहो बि आहे त जेकॾहिं डॉक्टर ऐं अमलो महीननि ताईं इस्पताल न अची रहिया हुआ त संदनि हाज़िरी, पघारूं ऐं निगरानी जो निज़ाम किथे हो? छा सेहत खाते वटि अहिड़ो को काराइतो एहतसाबी निज़ाम मौजूदु ई न आहे? इलाइक़े वासियुनि सख़्त कावड़ जो इज़हार कंदे मुतालबो कयो आहे त रुॻो ख़त लिखी ज़िम्मेवारी पूरी करण बदिरां गैर हाज़िर डॉक्टरनि ख़िलाफ़ फौरी कार्रवाई कई वञे ऐं इस्पताल में डॉक्टरनि जी मौजूदगी यकीनी बणाई वञे, छो त सिहत जूं सहूलियतूं अवाम जो हक़ आहे, कंहिं ते एहसान न।